पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंटा पार्टी चूंडू बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन चूंडी वियो। हुमायूं ख़ान सेक्रेटरी जनरल और नदीम अफजल सेक्रेटरी इतलाक़ चूंडी विया। आमना पराचा सेक्रेटरी फनाज के उहदे ते कामयाब। पधराई मूजिब इंटा पार्टी चूंडू सेंट्रल सेक्रेटेरिएट इस्लामाबाद में मुनक़िद थियूं। केनालन वाले मामले ते गाल न बुधी वही तो हुकूमत छड़न जो ऑप्शन मौजूद है। पीपल्स पार्टी केनालन खिलाफ एहतजाज कंदड़न सां गॾु आहे। पीपल्स पार्टी के बदनाम करण की कोशिश कई पई वने। पानी जी आपो है, कंहिं भी सूरत में केनाल ठहण न ॾींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो एक भेरो ॿीहर वाज़े ऐलान। मोहसिन हाउस टट्टो में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे सैयद मुराद अली शाह चयो त केनालन जो मनसूबो 2018 में PTI जे दौर में शुरू थियो। 2018 खां हिन वक्त ताईं केनालन ते 1 इंच बि कम नाहे थियो। आलमी कानून तहत पानी ते पहिरियों हक़ पुछड़ीअ वारनि जो हूंदो आहे। सिंधु दरिया ते सिंध जे अवाम जो हक़ आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हर ज़िले में 5 अरब रुपए जूं तरक्याती स्कीमूं ॾियण जो ऐलान। चवे तो बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते अवाम वटि वञी रहिया आहियूं। कारकुननि सां राब्ता वधाइण जी शुरूआत 6 खां कई आहे। सिंध जे हर ज़िले में वेंदासीं। गुज़िरियल बजट में अवाम के का नई स्कीम न ॾेई सघियासीं। ईंदड़ बजट में अवाम के नयूं स्कीमूं ॾिनियूं वेंदियूं। बोड मुतासिरनि लाइ 21 लख घर ठाहे रहिया आहियूं। बोड मुतासिरनि के घरनि जा मालिकाना हक़ ॾिना वेंदा। पीपल्स पार्टी केनालन वाले मामले ते संदरा ॿधी छॾिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चई छॾियो आहे त को बि केनाल न ठहंदो। सॼी सिंध के केनालन वाले मामले ते ॿाहिरि कढंदासीं। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद कोड़े जो वर्कर्स कन्वेंशन के खिताब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं मोहम्मद अली मलकानी चयो त कॾहिं बि सिंध जे मामलनि ते ठाह नाहे कयो। कालाबाग डैम जी हिमायत कंदड़ कहिड़े मुंहं सां केनाल बाबति ॻाल्हाइनि पिया। पीपल्स पार्टी सदाई अवाम जी ख़िदमत कई आहे। सिंधु ते धाड़े खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। रैलियूं मुज़ाहिरा ऐं धरना। डहरकी में सिंध तरक्की पसंद पार्टी जो क़ौमी शोरा ते धरणे सबब ट्रैफिक मुअतल। सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाड़ियूं बीहजी वयूं। सिंध जे पानी ते धाड़ो ऐं ज़मीननि ते कब्ज़ा नामंज़ूर जा नारा। दड़ो में बि क़ौमी अवामी तहरीक जे सर ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां 5 किलोमीटर पैदल मार्च। जोही ऐं नौशरो फिरोज़ में तहरीक लबैक पाकिस्तान जा मुज़ाहिरा। कंडियारो में सिंधु ते केनाल अॾण खिलाफ वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। एहतजाजी मुज़ाहिरो। खारपुर ऐं कंडियारो में बि एहतजाज। अख़बारनि जो चवणु आहे त सिंधु ते केनाल ॾे सिंध जूं ज़मीनूं बंजर बणाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, पर सिंध वासी केनालनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। सनअतनि जी तरक़ीअ लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सीड़पकारनि खे सहूलियतुनि जी फराहमी यकीनी बणाई पई वञे। पॉलिसी रेट में घटिताई सां कारोबार में इस्तेकाम अची रहियो आहे। कराची जो अमन तबाह करण जो ज़िम्मेवार केरु आहे? सभिनी खे ख़बर आहे। कराची में नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे दहशतगर्दी ज़रिए दॿायो वियो। माण्हुनि खे सुञाणप जी बुनियाद ते मारियो वेंदो हो। बोरी बंद लाश मिलंदा हुआ। ड्रिल मशीन ज़रिए माण्हुनि खे मारियो वेंदो हो। सूबाई वज़ीर सईद गनी जो तक़रीब खे ख़िताब। चवे तो शहीद बेनज़ीर भुट्टो ॾे वापसि आई त उन वक़्तु क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। पीपल्स पार्टी खे कमज़ोर करण लाइ कराची में लिसानियत जा वाक़िआ कराया विया। थरड़ी मोहब्बत बरसां ॻोठ वलियूं खोसो में नौजवान जो घर मां कुहाड़ियूं लॻल लाश ते इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची गुलाम शबीर खोसो जो लाश खणाए तालक अस्पताल मेहर मुंतक़िल कयो। वाक़े जा कारण मालूम न थी सघिया। कोयटा ग्लेडिएटर्स पेशावर ज़ल्मी के 80 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। 270 रन्स जे टारगेट में पेशावर ज़ल्मी 136 रन्स ते ढेर थी वई। कोयटा ग्लेडिएटर्स जो बॉलर इब्रार अहमद 4 विकेटूं हासिल कयूं। पेशावर ज़ल्मी पारां साए मयूं 50, हसन तलत 25 रन्स ठाहियूं।